नाथन शाह में हारियन आबादगारन पारां राइस कैनाल मां निकरंदड़ नारा डिस्ट्रिक्ट कैनाल समेत मुख़्तलिफ़ शाखन की खाटरी न थियण सबब मुतासिर हथन में प्ले कार्ड ऐं बैनर खणी बाईपास खां सिटी प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी धरणो हयो। धरणे में शहर के सियासी समाजी हारियन आबादगारन ऐं शहरियन वॾे अंग में शिरकत कई। एहतजाज की अगवाणी कंदड़ जी अमजद गारही, रईस मोहम्मद नवाज चांडियो, गुलजार चांडियो ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त मुसलसिल 6 सालनि खां वठी राइस कैनाल मां निकिरंदड़ नारा डिस्ट्रिक्ट कैनाल जे मुख़्तलिफ़ वाहन ऐं शाखनि जी खाटी न थी सघी आहे, जंहिंजे करे हारी ऐं आबादगार सख़्त परेशान आहिनि। हुननि जो वधीक चवणु हुयो त इरिगेशन डिपार्टमेंट जो मुकमल अमलो करप्ट आहे, खाटी जा पैसा हड़प करण में अहम किरदार अदा करे रहिया आहिनि, जंहिं करे हारियन ऐं आबादगारनि जो मुआशी क़त्लेआम थी रहियो आहे, जंहिंजे करे करोड़े रुपयनि जे नुक़सान जो ख़दशो आहे।